अस्सलाम वालेकुम आहियां फ़िलहाल ऐं हीअ जेका वीडियो आहे अॼु असांजी जेका करंट सिचुएशन हले पई सिंध जी। सो हिकिड़ी मां वीडियो ॾिठी, असांजो हिकिड़ो मिनिस्टर आहे, उन चयो त बाबा हे जेके तव्हां अमल कया आहिनि उनजो अज़ाब आहे। ऐं वीचारनि अज़ाब हमेशह ग़रीब माण्हू थींदो आहे। अयाशियूं कनि मिनिस्टर, शराब पीअण मिनिस्टर, मुजरा कराइण मिनिस्टर, करप्शन कनि मिनिस्टर। अज़ाब वरी अचे थो उन्हनि ते जंहिं वटि खाइण लाइ अटे जा पैसा न आहिनि। मेड़ में थो अचे कंदगोट, कश्मीर, मतिलबु छा यार। डेली बारिश पवंदी आहे मलेशिया में, उते अज़ाब कोन थो अचे। थाईलैंड में जेतिरी अयाशी थींदी आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे थाईलैंड में छा थींदो आहे, उते अज़ाब कोन थो अचे। उते हुन ॻाल्हि सां नाराज़ नथो थिए। यार हालत आहे तव्हांजी, गफ़लत आहे पंहिंजी, तव्हां ड्रेनेज सिस्टम सही आहे, सॼा पैसा खाईअ, कीअं माना असां अॻियां तरक़ी कंदासीं। पाड़ेसी मुल्क असांजो चाइना आहे, उन जेका थिंक टैंक में हुननि जा वॾा प्रोफेसर्स वेठा हूंदा आहिनि जेके पॉलिसी ठाहींदा आहिनि, जेका मिनिस्टर सलाहूं वठंदा आहिनि। असांजा हिते मिनिस्टर BA पास कंहिं शइ जो हुनखे ख़बर न आहे। हिते जॾहिं पॉलिसीज़ ठहनि उनमें प्रोफेसरनि खे वठी अचनि जेके PhD स्कॉलर हुजनि, जेके रिसर्च जंहिंजी थियल हुजे, हुनखे ख़बर हुजे त बाबा असां 10 साल अॻु में जी सोचूं। जीअं भुटो हूंदो, अयालती पली जो आहे, हुन करे इलेक्शन त न आहे कढी, पर कीअं वीचारो ग़रीबनि सां गॾु बीठो हूंदो आहे, हुनखे त ॻाल्हि लालच न आहे। पर असां जेके माण्हू आहियूं न, असां ॾिसो चवंदा आहिनि जहिड़ी आवाम ऐं तहिड़ा हुकुमरान। वोट असां ई ॾींदा न हुननि खे। हाणे तव्हांखे बदिलो वठणो हुननि खां, वोट न ॾियणो, पंहिंजो ग़रीब जो ॿारु बीहारियो, पंहिंजे जेको तव्हांजो ॻोठु आहे उन में जेको ग़रीब माण्हू हुजे उन पुट खे बीहारियो। तव्हां ॾुखे वक़्त में तव्हां कन खां पकिड़े पुछंदव त सही भाउ तूं छा कयो। हिनमहिल जेके रईस माण्हू जेके MP MLA आहिनि तव्हां हुन तां पुॼी नथा सघो। ॿी ॻाल्हि इहा, हुननि छा कयो आहे, सॼे हर घर में पटे वाली ॾेई छॾी आहे। पटे वाली ते साईं असां ख़ुशि, ऐं पोइ हुनखे वोट ॾियूं था। वोट ॾींदव त साईं पोइ जेका हालत आहे इहा ई हूंदव। पोइ रो न, पोइ रड़ियूं करणु, हीअं करणु, हीअ थियो बाबा। पोइ तव्हांजो सॼो ॾोह आहे, वोट तव्हां था ॾियो। पंहिंजे हिकिड़े चङे छोकिरनि खे बीहारियो जेके पढ़ियल लिखियल हुजनि, ग़रीब जा ॿार हुजनि, जेके ख़बर हुजे लोड शेडिंग छा हूंदी आहे, पाणी कीअं भरिबो आहे नलके मां। हे रईसनि जा पुट बीठा आहिनि, उनखे कहिड़ी ख़बर बाबा, उहो वीगो में हलनि पिया, उन पोइ प्रोटोकॉल आहे हर शइ। सम्झो ॻाल्हि खे मुंहिंजो बाबा। वरी चवां थो त बदिलो वठिबो हुननि खां इलेक्शन में, न त तव्हां सॼी उमिरि ई लोड़ींदव। जंहिं घर में पटे वाले ॾिनल आहे उहो हमेशह उनखे वोट ॾींदा। पर तव्हां चेंज आणियो पाण में। सभु ग़रीब आहियूं असां, सभु सिंध जो जेको हालात आहिनि, मां त हैरान आहियां यार। ही पूरी दुनिया असांखे खेले थी त हिनखे हेॾी फंडिंग मिले थी, कनि किथे था पैसा। मलेशिया में डेली बारिश पवंदी आहे। मुंहिंजो दड़े में जेको ड्रेनेज सिस्टम ठहियलु हो, केॾा पुराणा साल थी विया आहिनि, सॼी दुनिया हुनखे फॉलो कंदी आहे। ऐं उहो मुंहिंजो दड़ो असांजे शहर लाड़काणे में आहे। लाड़काणे जी हालत ॾिसो। सो जेके पॉलिसीस ठहंदियूं आहिनि उहे प्रोफेसर्स ठाहींदा आहिनि, जेके PhD हूंदा आहिनि। मिनिस्टर न आहिनि ठाहींदा। मिनिस्टरनि खे कंहिं शइ जी ख़बर न आहे यार। हुननि खे ख़ाली राडो घड़ी पाइणी हूंदी आहे, बोस्की जो वॻो पाइणो हूंदो आहे, वीगो में हलणो आहे, बसि। तव्हांखे पाण हिननि खां बदिलो वठिणो आहे, ऐं बदिलो ईअं ई थींदो इलेक्शन में। तव्हां पाण खे ग़रीब छोकिरे खे सपोर्ट कंदव, पंहिंजे भले हाराए वञे, को मसइलो न आहे। वरी नेक्स्ट ईयर अयालती पली जो आहे न, मौला जो कसम थो खणी मां चवां यार, हुनखे चांस छो नथो ॾिनो वञे। असां हुनखे वोट छो नथा ॾियूं, जेके हैदराबाद में रहनि था। ऐं बिलीव में उहो माण्हू आहे जेको, मां हुनजो पार्टी में न आहियां मथां, त सम्झो त को हिन जी हिमायत थो करे अयालती पली जी। पर हू हुनजो जेको विजन आहे, ऐं हुन जेको ॻाल्हाइणु आहे, ऐं हुनजो जेको सेंस आहे न, माना मां थो चवां हू वॾी चेंजिंग आणे सघे थो असांजे हैदराबाद में। ऐं हू हर ग़रीब माण्हू सां गॾु बीठो हूंदो हर मुश्किल वक़्त में। सो असांखे खपे बाबा, नवनि माण्हुनि खे आणणो पवंदो। बाक़ी इन्हनि मिनिस्टरनि खे तव्हां अञा आज़माईंदव न, पोइ बाबा रो न, ही पिटको न कयो, पोइ तव्हां इन जे लाइक़ु आहियो। पोइ तव्हां इन जे लाइक़ु आहियो। अगरि तव्हां वरी बि हिननि खे वोट ॾियो था, वरी बारिशूं पवंदियूं, वरी तव्हांजूं रड़ियूं थींदियूं, तव्हांखे बिरयानी प्लेट ॾेईंदा, तव्हां वरी ख़ुशि थींदव। जीअं सिंध, जीअं पाकिस्तान। अल्लाह हाफ़िज़।